हुसैनाबाद जे बचा बंद लॻ ॻोठ रमज़ान सोलंगी में मौजूद आहियूं, जिते तव्हां मुंहिंजे पस मंज़र में ॾिसी सघो था त हिन जेको घर में ॿारनि खां वधीक जेके ख़ानदान राइश पज़ीर आहिनि, पर हिननि माण्हुनि जो चवणु आहे त हिन समूरे जेको ख़ानदान खे पूरनि 12 ख़ानदाननि खे सिर्फ़ु हिकु घर जो नंबर अलाट कयो वियो आहे। इन हवाले सां अवामी तहरीक जो मरकज़ी जेको सदर आहे अयाज़ लतीफ़ अली जो, उहो बि हिते मौजूदु आहे। छो त उन सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था, हिन घरवासियुनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं था। जी साईं, छा सूरत हाल आहे हिते? इंतहाई अफ़सोसनाक ऐं क़ाबिल मज़म्मत सूरत हाल आहे। तव्हां मीडिया जे दोस्तनि, KTN दोस्तनि ऐं ॿियनि सभिनी अंदरि अची ॾिठो आहे मीडिया चैनल्स, ऐं त ॻोठाणनि जो हिकिड़ो सॼो ॻोठु आहे, ॻोठु मोहम्मद रमज़ान सोलंगी, दरिया जे किनारे ते आबाद हुसैनाबाद जे पुठ में ऐं लतीफ़ाबाद जे पुठ में, ऐं उन सॼे ॻोठ में अंदरि 12 ख़ानदान रहनि था। उन्हनि खे हिकिड़ो नंबर 83 अलाकेट कयो, यानी 12 ख़ानदान, उन्हनि जा 64 भाती मूं तव्हांखे घणे ॾेखारिया मीडिया जे ज़रिए हिन पने सां। हीउ जेको सॼो ख़ानदान आहे 83 नंबर लॻल आहे। हीउ 12 ख़ानदान आहिनि, कंहिंमें 6, कंहिंमें 13, कंहिंमें 4, कंहिंमें 3 भाती आहिनि। उहे टोटल कंदव त 64 भाती थियनि था। 64 भातियुनि वारे ख़ानदान खे हिकिड़ो नंबर लॻायो वियो आहे। माना त जेको सिंध जो तइदादु हूंदो असलो, उनखे 10 ॿारनि सां वंड पिया कनि। थियण त हीअं खपंदो हो त हिननि जा 12 नंबर हुअणु खपनि। जीअं हुकूमत जे इतादनि जे मुतालबे ते जेके प्लाज़ा हुआ, उन्हनि प्लाज़ानि खे हिकिड़ो नंबर ॾियण जे बजाए हर फ्लैट जो धारदार नंबर ॾियणो पियो। जेकॾहिं कराची में ईअं थिए पियो, क्लिफ्टन ते ईअं थिए पियो, गुलशन इकबाल में थिए पियो, नाज़िमाबाद में थिए पियो, लाहौर में, मज़ंग में ऐं गुलबर्ग में ऐं मॉडल टाउन में, पेशावर में ईअं थिए पियो, त हैदराबाद जी हिन आबादी में जेके सवें सालनि खां माण्हू वेठा आहिनि मोहम्मद रमज़ान सोलंगी ॻोठ में, इन्हनि खे हिकिड़ो नंबर अलाकेट छो थियो आहे? इहो मुंहिंजो सुवालु आहे वज़ीर आला सिंध खां ऐं मरकज़ी जेको सेंसस जा ज़िम्मेदार आहिनि आसिफ़ बाजवा ऐं हबीब खटक खां ऐं नूर मोहम्मद लगारी खां ऐं सुभान मेमण चीफ सेक्रेटरी साहब खां। त अॻे त दावाऊं हुयूं टीवी ते, हाणे असां तव्हांखे अची एक्सपोज़ करे ॾेखारियो आहे। का असां पंहिंजे कमरे में वेही त कोन पिया, तव्हांखे सरज़मीन ते हली ॾेखारियो त 83 नंबर लॻो पियो आहे। उहा मीडिया जी अखि उनखे सिंध जे 5 करोड़ माण्हुनि ताईं पहुचाए पई त 83 नंबर लॻो पियो आहे। त जॾहिं ॿिए पासे तव्हीं 3 शहरनि में माण्हुनि खे हूंदा आहिनि, हिकिड़ो या 2 ॿार, कम बचे ख़ुशहाल घराना, 2 भातियुनि वारे ऐं 2 ॿारनि वारे चइनि जे घर खे ॾियो पिया नंबर, ऐं 64 माण्हुनि जे खे बि ॾियो पिया हिकिड़ो नंबर। सुभाणे जॾहिं आदमशुमारी वारो अमलो ईंदो, तॾहिं उहो चवंदो त हिकिड़े घर में 64 भाती कीअं ॻणींदो? उहो यकीननि सम्झंदो त वधायल अंग आहिनि, उन कहिड़ी ख़बर त हुन में 12 घर आहिनि। तंहिंजे करे आउं चवां थो जेको इन्यूमिरेटर आहे, जंहिं इहो नंबर लॻायो आहे, उन इन्यूमिरेटर जे ख़िलाफ़ु एंटी करप्शन जो केस दाख़िल थिए, उनखे सस्पेंड कयो वञे, उनजे मथां जेको सुपरवाइज़र आहे उहो सस्पेंड कयो वञे, ऐं सेंसस जा जेके हैदराबाद जी ज़िम्मेदार रेवेन्यू जा ऐं DC ऑफिस सां लॻापियल माण्हू आहिनि, उन्हनि सभिनी खे सस्पेंड करे एंटी करप्शन जा केस दाख़िल करे उन्हनि जे ख़िलाफ़ु जांच कई वञे। माना साज़िश थिए थी पई, साज़िश जो आगाज़ थी चुको आहे। सिंध जे माण्हुनि खे ऐं आदमशुमारी सां लॻापियल नेशनल पार्टीज़ खे आउं अपील थो कयां ऐं पीपल्स पार्टी जे कारकुननि खे ऐं ॿियनि समूरी सिंध वासियुनि खे त तव्हां सां तव्हांजे अखियुनि जे हेठां, तव्हांजे अखियुनि जे आॾो हैदराबाद जहिड़े शहर में इहो हशर पियो थिए त पोइ गढ़ी खैरो में, खानपुर में, KN शाह में छा थींदो ऐं KT बंदर में छा थींदो? तंहिंजे करे साज़िश शुरू थी चुकी आहे। सिंधियुनि खे अंग घटि ॾेखारियो वेंदो त जीअं मरकज़ी पूल मां NFC मां सिंध खे जेको शुमार हिसो मिले ऐं उन्हनि खे जेको कॉन्ट्रीब्यूशन मिले, जेके उन्हनि जा पंहिंजा पैसा आहिनि से मोटी मिलनि, उहे रुकिजी वञनि, पाणी रुकिजी वञे, नौकिरी रुकिजी वञनि, वसीला रुकिजी वञनि। तंहिंजे करे सिंध जो हर माण्हू वञी ॾिसे त जेतिरा घर में ख़ानदान रहनि था, वेड़े में, लोढ़े में, कंपाउंड में ऐं वरी वाड़े में जेतिरा माण्हू रहनि था, ओतिरो नंबर लॻल खपे।